अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां गुज़िरियल एपिसोड्स में तव्हां ॾिठो त शेरदिल जो चाचो वॾेरो रावल खान ऐं सिकंदर खान वटि वियो हुयो। उन्हनि खे चए पियो त जेको आहे सो तव्हां मूंखे नूरल आज़ादु कराए ॾियो। इन ॻाल्हि खां इनकार करे छॾींदा, छो जो उन्हनि खे ख़बर हुई जेकॾहिं असां हीअं कयोसीं त वॾेरो महाराज खान वॾो कमीनो शख़्स आहे, उहो असांजे मथां तमामु वेरी थी पवंदो। बहरहाल उहो इन ॻाल्हि खे इनकार करे पोइ बि उनखे नूरो आज़ादु कराए ॾींदा आहिनि। तव्हां ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त मल्हार जो पीउ नूरो जेल मां आज़ादु थी ईंदो, उनखे वॾेरे रावल खान वारा आज़ादु कराईंदा आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जॾहिं इहा ॻाल्हि वॾेरे बालाज खान खे ख़बर पवंदी त रावल खान वारा मुंहिंजे दुश्मन नूरे खे आज़ादु कराया आहिनि, त उहो सफ़ा होश में या जोश में अची वेंदो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार वारनि खे बि सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी त आख़िर बाबा असां सां ईअं छो पियो करे, त हुननि खे जेको आहे सो नूरो ॿुधाईंदो त इहो सॼो वॾेरो बालाज खान जो कमु आहे। उन मूंखे धमकायो, चयो जेकॾहिं तो ईअं न कयो त मां तुंहिंजे सॼे ख़ानदान खे ख़तमु करे छॾींदुमि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।